अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मंज़ूर सोलंकी। हिकु नौजवान हुयो जेको सोचींदो हो त हू सॼी दुनिया खे चेंज कंदो, पर हिकु ॾींहुं हुनखे रियलाइज़ थियो त सॼी दुनिया खे चेंज करणु नामुमकिन आहे। पोइ हुन सोचियो त हू पंहिंजे मुल्क खे चेंज कंदो, पर पोइ बि हुनखे लॻो त मुल्क खे चेंज करणु ॾाढो मुश्किल आहे। पोइ हुन सोचियो त पंहिंजे शहर खे चेंज कंदो, पर बदकिस्मती सां हू पंहिंजे शहर खे बि चेंज करे न सघियो। हू पंहिंजी फैमिली जो सभ खां वॾो मेंबर हुयो ऐं शहर खे बि चेंज करे न सघियो। उन लाइ हुन सोचियो त मां पंहिंजी फैमिली खे चेंज कयां। हुन पंहिंजी पूरी कोशिशि कई त हू पंहिंजी फैमिली खे चेंज करे, पर पोइ बि पंहिंजी फैमिली खे चेंज करे न सघियो। एतिरनि नाकामियुनि खां पोइ जॾहिं हू पोढ़ो थी वियो त हुनखे रियलाइज़ थियो त जेकॾहिं मां पंहिंजो पाण खे चेंज कयां हा त पंहिंजी फैमिली ते असर अंदाज़ थी सघां हा ऐं फैमिली खे चेंज करे सघां हा त हुन जो असरु सॼे शहर ते थिए हा ऐं शहर चेंज थी वञे हा ऐं शहर जो असरु मुल्क ते थिए हा ऐं मुल्क चेंज थी वञे हा ऐं मुल्क जो असरु दुनिया ते थिए हा ऐं दुनिया चेंज थी वञे हा। टोनी रॉबिन्स चवे थो त जेकॾहिं इंसानु पंहिंजो पाण ते फ़तह करे थो, हू दुनिया खे फ़तह करे सघे थो। हर माण्हू बहितरीनु पाकिस्तानी थियणु चाहे थो, पर हू सिग्नल ते वेट करणु पसंदि नथो करे। ख़ुदारा दुनिया खे चेंज करण वारा, वारियूं ॻाल्हियूं सोचण वारा पहिरियां पंहिंजो पाण खे चेंज कयो, दुनिया पाण ई चेंज थी वेंदी।